औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा साईं ज़बान जे आफ़तनि ॿुधाइण जो सिलसिलो जारी आहे। ही जेको सिलसिलो आहे उहो आहे अॼु जो उनवान उहो आहे गिला या ग़ीबत। उन जो पहिरियों प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में आऊं हाज़िर करे चुको आहियां, जंहिंजो उनवान हो ग़ीबत जी मुज़िमत शरई दलीलनि सां। उहो पहिरियों प्रोग्राम मुंहिंजी ख़िदमत में पेश कयो। हाणे अॼु जेको आहे सो ॿियो उनजो हिसो अव्हां जी ख़िदमत में हाज़िर करे रहियो आहियां। त हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फ़रमाए त असां हिकु सफ़र में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन सां गॾु हुआसीं। ओचितो पाण सॻोरा ॿिनि क़ब्रनि खां अची लंघिया, जंहिंजे मैयतनि खे अज़ाब थी रहियो हो। पाण फ़रमायाऊं त हिननि को वॾो गुनाह कोन कयो हो ऐं तॾहिं बि मथनि अज़ाब थो थिए। पोइ पाण फ़रमायूं त उन्हनि मंझां हिकिड़ो माण्हुनि जी गिला कंदो हो ऐं ॿियो पेशाब जे फुड़नि खां पाण खे न बचाईंदो हो। पोइ पाण हिकिड़ी या ॿ आलियूं काठियूं घुराए उन्हनि खे भॻाऊं ऐं ॿिन्ही क़ब्रनि ते उन्हनि जा टुकड़ा टुंबे छॾियाऊं ऐं फ़रमायाऊं त जेसीं इहे काठियूं आलियूं हूंदियूं तेसीं उन्हनि खे अज़ाब में तख़फ़ीफ़ थींदी। जॾहिं माइज़ खे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़ना जे करे संसार कयो हो, तॾहिं हिकिड़े माण्हू पंहिंजी भर वारे खे चयो त हिन खे कुते वांगुरु उन जाइ ते मारे छॾियाऊं। पोइ दग ते हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो गुज़र अची हिकिड़े मुर्दार ढूंढ वटां थियो त उन्हनि ॿिन्ही शख़्सनि खे फ़रमायाऊं त हिन खे ॾंदनि सां पटियो। हिननि अर्ज़ु कयो त छा असां हिकु मुर्दार खे ॾंदनि सां पटियूं? पाण फ़रमायाऊं त जेको बयानु अव्हां माइज़ जो कयो हो उहो त हिन खां बि वधीक मुर्दार हो। ग़र्ज़ त सहाबा किराम रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन पाण में खुलियल पेशानीअ सां मिलंदा रहंदा हुआ ऐं ग़ीबत कंहिं जी बि न कंदा हुआ ऐं ग़ीबत न करण खे अफ़ज़ल आमाल करे ॼाणंदा हुआ ऐं उन जे उबतड़ करण खे मुनाफ़िक़नि जी आदत करे सम्झंदा हुआ। ऐं हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फ़रमाए त जेको माण्हू दुनिया में पंहिंजे भाउ जो गोश्त थो खाए, क़यामत में बि उहो ई गोश्त उन जे अॻियां आंदो ईंदो ऐं हुकुम थींदुसि त जहिड़ी तरह दुनिया जे हयाती में तो खाधो हो अहिड़ी तरह हिते बि खाओ, त पोइ हू लाचार खाईंदो, बूथ बुछड़ो कंदो ऐं रड़ियूं कंदो रहंदो। ऐं ही मज़मून हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बि मरवी आहे। हिकिड़े दफ़े ॿ माण्हू मस्जिद जे कंहिं दरवाज़े वटि वेठा हुआ। उतां अची हिकिड़े खदड़े जो गुज़र थियो, जंहिं पंहिंजो कमु छॾे ॾिनो हो। हिननि ॿिन्ही हिन खे ॾिसी चयो त खदड़ाइप जो असरु हिन में अञा कुझु रहियल आहे। एतिरे में नमाज़ लाइ तकबीर थी। ही ॿई बि जमायत में शामिल थिया, मगर दिलि में ही ख़्यालु रहियुनि त असां हिन शख़्स जे बारे में अहिड़ी ॻाल्हि कई आहे, ख़बर न आहे त नमाज़ थी अलाए न। उन करे अता रहमतुल्लाह अलैहि खे ही माजरा ॿुधायऊं। उन्हनि हुकुम ॾिननि त ॿियो दफ़ो वज़ू करे नमाज़ वरी पढ़ो ऐं जेकॾहिं रोज़ो बि रखो त इहो बि रोज़ो बि तव्हांखे हो त उहो बि अव्हां क़ज़ा करियो। वैलुल्ले कुल्ले हुमज़तिन जे तफ़सीर में हज़रत मुजाहिद रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फ़रमाए त होमज़ा मंझां उहो शख़्स मुराद आहे जो माण्हुनि ते एतिराज़ करे ऐं ताना हणे। लोमज़त मंझां ग़ीबत करण वारे
यानी गिला करण वारे जी मुराद वरती वई आहे। ऐं हज़रत कतादा रदी अल्लाह ताला अनो तो फरमाए त असांखे हिन तरह पहुतो आहे त क़बर जो अज़ाब 3 हिसनि में विरहायल आहे। 1/3 गिला जे करे थो थिए, 1/3 चुगलीअ खां, ऐं 1/3 पेशाब जे फुड़नि खां न बचण जे करे। ऐं हज़रत हसन रदी अल्लाह ताला अनो तो फरमाए त ख़ुदा जो कसम आहे, गिला या ग़ीबत जे असर अकला याने खाद या ख़ारिश जेका बदन खे ॻारे छॾे थी वारी बीमारी खां बि ज़्यादा मुसलमाननि जे दीन ते थो पवे। याने जहिड़ी तरह अकला जी बीमारी तन बदन खे खाई छॾींदी आहे, तहिड़ी तरह ग़ीबत या गिला बि दीन खे खाई चट करे छॾे थी। ऐं हीअ बि उन्हनि जो कौल आहे त असां सल्फ़ याने वॾनि खे उन हाल में ॾिठो त नमाज़ रोज़े मंझां कंहिंखे बि इबादत करे न सम्झंदा हुआ, मगर ग़ीबत खे तर्क करणु हिकु वॾी इबादत करे लेखींदा हुआ। प्यारा दोस्तो, ही गिला या ग़ीबत जी मुज़म्मत जे सिलसिले में ही ॿियो प्रोग्राम अव्हांजी ख़िदमत में पेश कयो आहे। उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो ऐं तव्हां उन ते अमल कंदा ऐं पंहिंजो दीन ऐं दुनिया संवारींदा संभालींदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।